अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैरपुर ब्यूरो चीफ सखर जी जलमुंजी सिंध हाजी नाज़रीन उनारी ग्रीन सिटी खैरपुर में मैतलो हाउस ते लख सलवार शरीफ पड़ी वई ऐं रोज़ा अफ्तार थी। पाक फ़ौज आर्मी मुलाज़िम कुर्बान अली मैतलो जी रिहाइश गाह ते लख सलवार शरीफ पड़ी वई ऐं रोज़ा अफ्तारी थी। संदसि जी अमड़ जीजल जो ॿारो थियो। चेयरमैन जमात सलवात कमेटी सूबा सिंध क़िबला साईं फ़कीर मोहम्मद सलीम सियाल अवैसी क़ादरी ख़िताब में चयो त रमज़ान बरकतनि ऐं रहमतनि वारो महीनो आहे। जॾहिं बानो रोज़ो रखे थो त अफ्तारी जे टाइम दुआ क़बूल थिए थी। हिन चयो रमज़ान जे महीने मिस्किन ग़रीब माण्हुनि जी वधि खां वधि मदद करणु घुरिजे। अल्लाह पाक असांखे रमज़ान जा सभई रोज़ा रखणु नसीब फ़रमाए। हिन महफ़िल में एडवोकेट हाई कोर्ट शहबाज़ ॾिनो मैतलो, एडवोकेट हाई कोर्ट परवेज़ अहमद मैतलो, उस्ताद इल्ताफ़ हुसैन मैतलो, साफ़ी हाजी न्याज़रीन उनारी, साफ़ी इमरान अली राजपर, साफ़ी हाकिम अली रिंद सुगढ़, खैर मोहम्मद शेख समेत वरी तादाद में मौजूदीन शिरकत कई। आका नूर मिन नूरिल्लाह या अय्युहल मुश्ताकून बिनूरे जमालिही बलगलुला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि वालिहि वसहबिही वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहु आमीन। या अल्लाह जल्ल जलालहू या रहमान या रहीम या करीम रब मौला मजंद खां वठी ते असां जेका भी सलवात पढ़ी से ऐं ॿी सलवात मिली इन जुमले 1.5 लख 2 लख सलवात जो सवाब ऐं ख़त्म क़ुरान जो मिलियो इन जो सवाब अॼोके ॿारे जे 7 क़ुरान पाक जे 2 क़ुरान पाक जे ख़त्म शरीफ़नि जो सवाब फातिहा कुल शरीफ़नि जो सवाब अॼोके इन सॼे ज़िक्र जो खैरो ताम जो खैर बारगाह रिसालत में ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात बाबरकात के हदियतन तोहफतन पेश कयो से। महबूब जे नूरी हतारो अम्मा फातिमा तो ज़हरा अम्मा सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा के पेश कयो से। ॾाढो इस्लाम मूसा कलीमुल्लाह जी अम्मा 1,24,000 अंबिया उन्हनि जे वालिदैन करीमनि के पेश कयो से। महबूब जे अज़वाजन मोमिनन जे अमड़नि के पेश कयो से। महबूब जे सजन असाबन के पेश कयो से। करबला जे 72 शहीदन के पेश कयो से। खुसूसतन मुझे इमाम सज्जाद मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम के पेश कयो से। दाता दस्तगीर के पेश कयो से। कलंदर शहबाज भिटाई सरकार सचल सही सरदार रोजे धनी बादशाह सरदार सखी डाडा पीर मियां ईसा शहनशाह बादशाह सरकार के पेश कयो से। ऐं कादन फकीर साईं वारनि जा जेके भी हाल में